अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नौशर फ़रोज़ खां एम इक़बाल राजपर जी ख़बर ॾींदा हलूं। नौशर फ़रोज़ जे ॻोठ नूह कलोड़े जे रहवासी रिक्शा ड्राइवर अब्दुल रशीद अब्बासी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे सहाफ़िन आॾो दाईंदे चयो आहे त साल अॻु में मूं ख़ादिम हुसैन सूमरे खां रक्शो 90,000 में वरितो हुयो, जंहिंजा 75,000 मूं खेसि ॾिना आहिनि, पर उन जे बावजूद बि हू ज़बरदस्ती रक्शो फुरे वियो आहे। जंहिंजे अहिड़े अमल ख़िलाफ़ मूं SSP नौशर फ़रोज़ खे दरख़्वास्त ॾिनी। पुलिस खेसि गिरफ़्तार कयो त हिन पैसा वापसि करण जो यकीन ॾियारियो, पर उन जे बावजूद पैसा टाइम ते नथो ॾिए। हिन चयो त गुज़िरियल ॾींहुं ख़ादिम हुसैन सूमरो खे पैसा घुरिया त हुन मूं कूड़नि केसनि में फासाइण, मौतमार धमकियूं ॾिनियूं। हुन चयो त पैसा बि मुंहिंजा ऐं मौतमार धमकियूं मूंखे पियूं मिलनि। मामले जी जांच करे रक्शो या पैसा वापसि ॾियारिया वञनि, ग़रीबां बेरोज़गारीअ खां बचायो वञे। SP नौशर फ़रोज़, DSP नौशर फ़रोज़ ऐं SHO नौशर फ़रोज़ की अपील लॻो। मां गुनाहगार आहियां। मूंसां 5-6 महीनों ख़ादिम हुसैन फ़ौजी रिटायर बेवादी बि तमामु घणी कई आहे। मां अलाह जो नालो खणी भॼी थकिजी वियो आहियां। मूंखे रक्शो हिनखे जेको आहे ॾिनो 75,000 में जेको मां रक्शो फुरे आहे ऐं जेको आहे मूंखां पैसा बि फुरे आहे। मां भॼी लुकी पियो आहियां। वरी जेको SHO DSP नौशर फ़रोज़ SHO नौशर वटि जेको आहे SHO जेको फ़ैसिलो थियो चङे मुड़ुस वटि उन वटि लिखी ॾेई आहे त मां 8 ॾींहं में पैसा ॾींदे रक्शो ॾींदो। उनखे 8 ॾींहं पूरो थियो ईंदो। सूमरे ॾींहुं मुंहिंजे मथां कूड़ो दरख़्वास्त वञी जेको आहे शीशन जे वटि जेको आहे कई आहे। मां गुनाहगार आहियां। मूंसां इंसाफ़ कयो वञे। SHO नौशर, DSP नौशर साहब ऐं SP नौशर साहब, ख़ुदा खे मञो मां बेरोज़गार आहियां। 5 महीनों मां भॼी थकी पियो। मुंहिंजो को बि इंसाफ़ न थियो आहे। ख़ुदा खे मञो मुंहिंजी हल कयो ऐं मूंखे पैसा जो रक्शो वठी ॾियो।